नाज़रीन, टंडोजाम में ॾेथा स्टेशन वासियुनि पारां बासर कब्ज़ा कीरनि ख़िलाफ़ एहतजाज कंदे इंतज़ामिया खां हथियारबंदनि हथां कब्ज़ो कयल संदन ज़मीन वापस कराए ॾियण जो मुतालबो कयो आहे। वधीक तफ़सीलनि लाइ पेश आहे इमरान अली सोहू जी हीअ रिपोर्ट। नाज़रीन, असीं मौजूद आहियूं टंडोजाम प्रेस क्लब ते, जिथे ॾेथा स्टेशन जे रहवासियुनि जेको आहे मासूम ॿारनि सवें औरतनि ऐं मर्दनि हिकु बाअसर जेको आहे जंहिं इन जी ज़मीन ते मुबैना कब्ज़ो कयो आहे उन जे ख़िलाफ़ इन्हनि एहतजाजी मुज़ाहिरो कयो आहे। उहे असांखे वधीक इन बाबति छा था ॿुधाइनि, अचो त तव्हांखे उन्हनि जी ज़बानी था ॿुधायूं। ॿार वठी विया, असांखे धमकी ॾिना, जीबनी कोन्हे ऐं ॿार निकिरा बि न। असीं किथां वेंदासीं, मासूम असीं बुख उन ते वेठा आहियूं। असांखे अहिड़ी धमकी ॾिनियूं आहिनि, छा ॾिनियूं आहिनि? असीं ग़रीब आहियूं, असीं किथां वञूं? त असां ते यासीन अलीअ ॾिनो माना मिली असांजी ॿनीअ ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। असां ते माना कब्ज़ो माना इहे ॿारनि खे असां वॾनि नंढनि खे ॿाहिरि निकिरण नथा ॾिनि। असां पुलिस ॾांहुं विया आहियूं, जजनि ॾांहुं विया आहियूं, वकील उहे बदिली कराए छॾीनि। असांखे माना इहे के किथे बि चवंदा वेंदा त असीं माराए छॾींदासीं। आंसा बि थिए भई छा जब जाली खाता यासीन ठाराए हुननि अहिड़नि माण्हुनि खे छॾे ॾिनो आहे जेको असांखे धमकाइनि पिया, चवंदो आहे घरनि खां ॿाहिरि निकिरंदा माराईंदासीं, कोर्ट ते कोन वञणु ॾींदासीं, प्रेस क्लब कोन करणु ॾींदासीं तव्हांखे। जाली खातो ठाराए अहिड़नि माण्हुनि खे ॾेई छॾियो जो मुंहिंजूं अंदरूनी ताक़तूं वॾियूं आहिनि, उहे अव्हांखे घर खां ॿाहिरि कोन निकिरनि ॾींदियूं। असांजा एसपी बि असांजा आहिनि, डीएसपी बि असांजा आहिनि, कोर्टूं बि असांजूं आहिनि। पोइ हीअ जेके कोर्टूं ठहियूं आहिनि, अदालतूं ठहियूं आहिनि, या पुलिस ठही आहे, इहा त ग़रीबनि लाइ बि ठही आहे, अमीरनि लाइ बि ठही आहे, पोइ असांजी ग़रीबनि लाइ छो कोन्हे का? कया वञनि मास्टर अलीअ नो जाली डिग्री पास कराए, उन ते पहिरीं डिग्री पास कराए असां कोर्ट में विया आहियूं, उन रोकण जी कोशिशि कई, वरी यासीन खातो ठाहे बीठो आहे त मुंहिंजी बनी आहे। असांजे बनी जा भाग वॾारा उन ज़बरदस्ती बठाड़ा बीठा आहिनि, जंहिंमें यासीन मालिक बि थी अलीअ नूं गवाह थी बीठो आहे। वरी ॿिए पासे अलीअ नूं डिग्री बि पास कराए, डिग्री रोकण जी कोशिशि कई, उन खां बावजूदि वरी यासीन खातो खणी त मुंहिंजी शइ आहे। असांजी ज़मीन खे फुटबॉल करे केॾी महिल हू पियो कैच करे, केॾी महिल हू पियो कैच करे। बाबा यासीन अलीअ नूं थो धमकी ॾिन, ॿियो केरु धमकी ॾे? इहे ई था ॾियारीनि, अलाए कंहिंखां था ॾियारीनि, कीअं था ॾियारीनि ख़बर कान्हे, उहो त उन्हनि खे ख़बर हूंदी। असीं जंहिंखे था दावा ॾियूं उहो कोन ॿुधे। कोर्ट ते केस अदा कयो आहे, ठीकु आहे, केस हलंदी, कानून हिसाब सां खणनि।